जो पेट भरींदी उहा ॻाल्हि अॼु सची पई थिए। रसूल जे न्याणी जी गंदी मूं वटि पहुती आ, उहो यहूदी आहियां, मेहरबानी फरमायो ये गंदी अम्मा के वापस करो, ही अटो मिस्कीन जे हवाले करो, मूंखे वठी हलो त आऊं बि कलमो पढ़ी मुहम्मद जो दीन क़बूल करियां। ये एॾा सखी हुआ, एॾा बेहतरीन इंसान हुआ जो उन्हनि जा अमल ऐं किरदार ॾिसी माण्हू कलमा पढ़ी मुस्लमान थींदा हुआ। असां वारा अमल ॾिसी जेके नमाज़ पढ़ंदा हुआसीं बि छॾे विया। हिकिड़े ॾींहुं आयो जुती खजी वई, वरी वञी ॿी वरिती अहिड़ो सॉफ्ट नहीं 700 रुपया, वरी आयो अजमेर जे ॾींहुं वरी खजी वई। वॾा लंटी बिना मस्जिद में बि कोन था छॾियो, ए वञी ॾंढ में पए मुल्ला या मुंहिंजी मस्जिद या नमाज़। असांजा अमल ॾिसी माण्हू नमाज़नि तां त खणी विया। लाला हज़रत अली साईं घर वेठो आ, फातिमा जी फातिमा 3 ॾींहं गुज़री विया, घर में साजाण कोन थी आ, टांडो कोन भरियो आ, मजूरी बि कान्हे जो अली वञी मजूरी करे। अॼु मुंहिंजे ख्याल में हिकिड़ो फ़ैसिलो आ, तूं पंहिंजे मथे जी गंदी मूंखे लाहे ॾे त बाज़ार में विकिणी अटो वठी अचां त असांजी टांडो भरे साजाण थिए, मानी पचे, तूं बि खा आऊं बि खां, बचड़ा बि खाईं। अम्मा फातिमा मथे जो रो लाहे ॾिनो। हज़रत अली साईं बाज़ार में वो विकियो 6 दिरहम, उन ज़माने जे 6 रुपयनि में उहा गंदी विकाणी। हज़रत अली साईं 6 दिरहम खीसे में विझी हाणे अचे पियो त घर जो सामान वठां। रस्ते में हिकिड़ो साहिल फ़कीर मिली वियो। ओ अली मुंहिंजो घर सुञो आहे, मुंहिंजा बच्चा बुखायल आहिनि, मुंहिंजी मदद कर, आऊं बचन लाटो वठी वञा। वाड़े अली वाह, उहा असांजा मवाली जेॾी महिल भूंगरीअ ते ॿाहिरि दोस्त अची वेंदा आहिनि, वारे सां सूटा हणंदा आहिनि। 15 मिंट त पिया दूर छॾींदा, सिधे रेल गाॾी पई वञे। अली तूं सखी आहीं? हा मुंहिंजा भाउ, तूं चवे तो अली सखी आहे। असीं अहल सुन्नत वल जमात वारा चऊं था अली सखीन जो बि सरदार। वाड़े अली वाह, 6 दिरहम कढी उन मिस्किन खे ॾेई छॾ, खण तूं वञी अटो वटि, मुंहिंजो रब मूंसां। सखी ये, सखी ये हुआ, तूं आऊं बि सखी आहीं। चांहि जा खणा 4, चांहि जा सुठा हुजनि, 4 20 रुपया चांहि, 80 रुपया। ये 100 रुपये जो इजी लोट करे, 100 रुपया इजी लोट, 80 रुपया होटल वारे दे, 2100 मेन पुड़ियूं, गुटका, पान, सिगरेट, रोज़ानी घणो ख़र्च कई। केतिरा फज़ूल ख़र्च सभन में। मस्जिद में मौली साहब आयो आहे, मदरसे जो चंदो ॾियो। मुल्लनि पंहिंजी मरी आहियूं पढ़ण, जेॾी महिल तव्हां मस्जिद में वञो कोन को मुल्लो वेठो आहे, ये मुल्लनि जो कम ई पिनण मरी आहियूं। 5 रुपया पिया लॻे हल सखी। 200 जो इजी लोड, 150 जूं चांहियूं, 50 रुपये जा पान, मदरसे चंदेला 5 रुपया ॾेई 11 गारियूं ॾिनियूं अथई। अड़े सखी हुआ, सखी अली हो। 6 दिरहम 6 मिस्किन ॾेई छॾी, खाली पियो अचे। रस्ते में हिकिड़ो अमरा बीठो आहे,
डाची जी महारात में उठण अली जो उठण वेकू है वठींदो घणा पैसा 100 दिरहम यार मूं वटि पैसा ही कोन्हे आऊं कीअं वठां तूं माण्हू चङो ओधर ते वठी वञ पोइ ॾिजी पैसा दे मूंखे वरी ओधर ते 100 रुपयनि में उठण वरितई हाणे अली साईं उठण खे कायो पियो अचे अॻियां वरी ॿियो माण्हू बीठो आहे अली उठण विकण दे आओ घणा पैसा अच्छा 100 में मूं वरिती आहे नफ़ो जेतिरो तूं ॾी ॻाल्हि सची आहे वापारी ईअं थींदो आहे क़ुरान सो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह तूं भाउ बीठो ईअं त हीअ बकरी टंडे आदम वारी बकरियुनि मां बाक़ी हिकिड़ी बची आहे पेट ते 3 फर करे 2 किलो खीर जो राति जो 3 किलो सुबुह फंदी के वरे जी न फरजे न खीर दे 14 कसम खणी विकड़ी बिस्किट जो खीसो कटे होटल जा तो जिलेबी तो खाए वॾी कश्मीर फतेह करे आयो कश्मीर अदा 100 रुपए में मूं वरितो आहे नफ़ो जेतिरो तो नी कि भला 160 कबूल आहे चई कबूल आहे वरी 160 में विकई कैश पैसा अली जे खीसे में 160 रुपया अॻियां अचे त पहिरों को माण्हू बीठो अली मूं तोखे उठण ॾिनी हुआ केॾा वई दादा मूं विकिणी छॾी घणे में जी 160 में पोइ मुआरो कर्ज़ ॾे कि 100 रुपया तुंहिंजा कर्ज़ खां आजो थियो 60 रुपया खीसे में बची पिया ख़ैरात में ॾिनई 6 रुपया हलंदे वापार थियो बचा 60 रुपया 10 दुनिया 70 आख़िरत 6 खे खोड़ो 10 जो थींदा 60 रुपया गंदी भी वरतई अटो भी वरतई भाजी भी वरतई सामान भी वरतई घर पहुतो टांडो भरियो सांझाण थी बचन खाधो पान खाधई अम्मा खाधो सुम्ही रहिया फजर नमाज ते अली साईं दरबार नबूवत में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूबरू जने हाजिर थियो अल्लाह जो रसूल अली में निहारे मुरकन पिया ओ अली जी मुंहिंजा साईं अली जहे हमरा काल 100 रुपयनि में तोखे ओधर ते उठण ॾिनी हुई उहो सुञातो हुई केर हो जिसी मूं कोन सुञातो अल्लाह जे रसूल फरमायो अली जॾहिं तो वटि हुआ ई 6 रुपया उहे 6 रुपया तो मिसकीन खे ॾेई उनजी मदद कई अल्लाह जे ज़ात खे तुंहिंजो इहो अमल एॾो पसंदि आयो जो जिब्राइल खे चई जल्दी करियो अली जी वञी मदद करियो या उठण विकिणण वारो 100 रुपयनि में इहो जिब्राइल हो जे 160 में कैश ते वरती इहो हज़रत मीकाइल हो या उठण उहा उठण आहे जंहिंते क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी न्याणी फातिमा सवार थी मैदान महशर मां मटींदी हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मैदान महशर ते आदम अलैहिस्सलाम खां वठी ओ क़यामत जे सूर फूकजण ताईं जेके भी इंसान पैदा थिया उहे सभु हाज़िर हूंदा सभिनि जूं अखियूं अर्श में लॻल हूंदियूं नफ़्सा नफ़्सी जो दौर हूंदो उन ई ॾींहुं ऐलान थींदो ओ नज़रूं हेठि करियो ओ नज़रूं हेठि करियो मुहम्मद मुस्तफ़ा जी पाक न्याणी ख़ातून जन्नत जी सवारी मैदान महशर मां थी मटे उहा अम्मा फातिमा जेका वज़ू करे बच्चन के थंज प्यारे जेका कुरान पढ़े बच्चन के सुमारे जेका जंड पिए बच्चन के जेका जंड पिए तब कुरान पढ़े उन्हीं जी परवरिश आहे हसन हुसैन जी हा जिन जी अम्मा फातिमा जिन जो अबो अली हुजे हज़रत उमर साईं फरमाईंदो अल्लाह तबारक व तआला अली के 3 फज़ीलतूं ॾिनियूं काश उमर के हिकड़ी मिले हा पर अली के अहिड़ियूं 3 फज़ीलतूं मिलियूं जो 1,24,000 सहाबा के उहे फज़ीलत न मिली सघियूं जेके अली के मिलियूं से कहिड़ियूं 3 फज़ीलतूं फरमाई हिकिड़ो त फातिमा जो निकाह अली के मिलियो सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह के माण्हू पुछियो त रसूल जूं 4 न्याणियूं हुयूं
फरमाई आओ ज़ैनब रुक़ैया उम्मे कुलसूम फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हुन इन्हनि चइनी में फ़र्क़ कहिड़ो आहे शाह साहब फरमायो फातिमा ज़ैनब रुक़ैया उम्मे कुलसूम ये न्याणियूं आहिनि मुहम्मद बिन अब्दुल्लाह जूं फातिमा न्याणी आहे मुहम्मद रसूलुल्लाह जी यानी हो टे न्याणियूं उन वक़्त जायूं हुयूं जॾहिं अञा मुहम्मद बिन अब्दुल्लाह हो रिसालत जो ऐलान कोन थियो हो क़ुरान कोन लथो हो नबूवत जो ऐलान कोन थियो हो फातिमा उन वक़्त जाई आहे जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह बंदी चुको आहे हिकिड़ो त फातिमा जो निकाह अली खे मिलियो या फज़ीलत अली जे हिस्से में आई ॿियो त ख़ैबर जो झंडो अली खे मिलियो अल्लाह जो रसूल ऐलान कयो सुभाणे झंडो न मर्द मुजाहिद खे मिलंदो जंहिंजे हथ ते ख़ैबर जो किलो फतह थींदो उहो झंडो उहा तलवार ख़ैबर जे मैदान ते अली खे मिली इन जे करे अली अॼु बि फातिह ख़ैबर जे लक़ब सां दुनिया खे यादि आहे ख़ैबर जो झंडो अली खे मिलियो अल्लाह जे रसूल फरमायो अली जी मुंहिंजा साईं पाण फरमायूं जेको माण्हू पंहिंजे ज़ाल सां निकाह वारी माई सां मुलाक़ात करे तंहिंखां पोइ जेसिताईं तड़ न कंदो तेसिताईं हुनखे मस्जिद में अचण जी इजाज़त कोन्हे का पर आहे अली जेकॾहिं तूं पंहिंजे घर वारी सां मिले ऐं मुहम्मद पंहिंजे घर वारी सां मिलां पाण ॿिन्हिनि अञा तड़ कोन कयो आहे पाण ॿिन्ही खे बिना तड़ जे मस्जिद में अचण जी मोकल आहे पाण भले पिया हलूं सहाबी फरमाईंदा हुआ अली खे रसूल एॾो पाक करे छॾियो त जो बिना ॾियण जे जेकॾहिं मस्जिद में पियो हले त अली खे मोकल आहे इहा फज़ीलत इहो शान अलीअ जे हिस्से में आहे अली बहादुर जो सरदार अली सखियन जो सरदार अली वलियन जो सरदार अन्नज़र इला वजह अली ने इबादतुन अल्लाह जे रसूल फरमायो अलीअ जे चेहरे में निहारण भी इबादत जो सवाब आहे जेको माउ पीउ में पियो निहारे उहो सवाब पियो कमाए जेको क़ुरान में वेठो निहारे उहो इबादत पियो करे जेको बैतुल्लाह में वेठो निहारे सो इबादत पियो करे जेको मुहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे मुबारक में वेठो निहारे सो बि इबादत वेठो करे पर जेको मुस्लमान अली जे चेहरे में वेठो निहारे मुहम्मद मुस्तफ़ा तो फरमाए इहो मुसलमान भी इबादत पियो करे अली जे चेहरे में निहारण भी इबादत आहे अल्लाह जो रसूल फरमायो अलीन माल कुरान वल कुरान मा अलीन ला यफ्तरकान हत्ता यरदा अल हौज पाण फरमाए अली कुरान सां गॾु हूंदो कुरान अली सां गॾु हूंदो अली जी कुरान जी यारी पाण में पक्की हूंदी न अली कुरान खां धार थींदो न कुरान अली खां धार थींदो क़यामत जे ॾींहुं मैदान महशर में हूंदा त अली कुरान सां गॾु हूंदो कुरान अली सां गॾु हूंदो अल्हम्दुलिल्लाह कुरान असां वटि कुरान जा हाफ़िज़ थी हा कुरान आहे सुन्नियन वटि आहे चैलेंज आहे गिलगित खां वठी चुवड़ जमाली ताईं चैलेंज आहे पूरी दुनिया में हिकिड़ो शियो वठी जो कुरान जो हाफ़िज़ पूरी दुनिया में हिंदुस्तान पाकिस्तान ईरान इराक शाम पूरी दुनिया में हिकिड़ो शियो पेश कनि जो कुरान जो हाफ़िज़ हुजे पहिरीं पहिरीं शिये मज़हब में दाख़िल थियण जो ऐलान आऊं कंदुसि कोन्हे हिकिड़ो तो जंहिंजे दिल में सहाबा जो बुग़्ज़ हूंदो उते कुरान न ईंदो हा मौलाना दोस्त मोहम्मद कुरैशी रहमतुल्लाह अलैह सां मुनाज़रो थियो शियन जो मौलाना दोस्त मोहम्मद कुरैशी चयो तव्हां शियन में हाफ़िज़ हिकिड़ो ई कोन्हे चई न असां में खोड़ हाफ़िज़ आहिनि हिकिड़ो वठी अचो भला ख़बर पए हाणे किथां आणी सोथा ॾिनो
पर किथां मिलियो कोन। पोइ वरी हिकिड़ो बरेली अच तो हाफ़िज़, ही बिदती पकी